वेलकम बैक टू टिपिकल टॉक. नाज़रीन, असां वटि अॼु मौजूदु आहे गोज़ट ख़ान गोसड़ू मास्तर आहे ऐं उन सां गॾु वरी उनजो पख बि उन सां लॻल आहे. जीअं तव्हां ॾिठो हूंदो त गॾ सां गॾु उन सां हिकिड़ो पख बि हूंदी आहे, त इन सां बि हिकिड़ो पख आहे जेको पाण बि पार्ट टाइम में गॾु गाॾो हलाईंदो आहे. अच्छा, गॾु गाॾनि जो त हाणे दौरु न रहियो आहे, त हाणे छा कंदा? हाणे उस्ताद मूंखे पगार जी मिलियसि न, हाणे वारी स्कूल वारी साफ़ वारी न स्कूल वारी, उन में चिंची वठी ॾिनई. चिंची? हा, हाणे चिंची हलाईंदा? हा, जदीद गॾा गाॾो आहे. जल्दी 7 माण्हू चढ़नि, माना 30 जो तेल सड़े. अच्छा, पहिरियां गॾु गाॾो हलाईंदा हुयो त तव्हां पुठियां वेठा हूंदा हुयो? हा, गॾु अॻियां गाॾो हलाईंदा? बागा थोरो हेॾे ॻाल्हाए त महक में आवाज़ अचे. इहा बि ख़बर न अथव टीवी जी. असां सॼी उमिरि स्कूल में वाड़नि में गुज़ारियोसीं. हाणे चिंची हलाइण महिल तव्हां पाण गॾु थी अॻियां वेठा आहियो ऐं चिंचीअ खे छिकींदा? हा, बसि ईअं ई सम्झो साईं. भला इहो कुदरत आहे साईं, मालिक जो कमु आहे. ॾिए थो रोज़ी, रोज़ 1100 1500 1600. अॻे दफ़े घणा कमाया? 3000 न? उहे 3000 हिकिड़े ॾींहं में. हाणे ॿुधाए तुंहिंजी पगार न पुॼे. पर किरायो घणो आहे नीपा खां सचल ताईं? 10 रुपया. माना जिथे माण्हू लहे असां डायरेक्ट न खणंदा आहियूं. अच्छा. पोइ चवंदा बसि समामा हलंदे, हा चो समामा को चवंदा यूनिवर्सिटी हलंदे, यूनिवर्सिटी को चवंदा मौसमियात हलंदे, मौसमियात को सफ़र अथई. बसि हाणे न ॿुधाए ॿधाईंदी छा? सेक्रेटरी सख़्तु आयो माराईंदे छा पेचुए साहब को? अरे हलो ॾे वे वात पटिया. हे त सभु ॻाल्हियूं ॿुधाई पियूं छा? वे वे यार वे हल बेवकूफ़ माराईंदो पेचुए साहब खां. कहिड़े स्कूल में ड्यूटी तव्हांजी आहे? साईं स्कूल पोस्टिंग किथे अथव अॼुकल्ह? स्कूल जो नालो छा आहे? साईं हाणे नालो ॿुधाईंदासीं त ॿधाईंदासीं त न पंहिंजा ऑफिसर उन्हनि मना करे छॾी आहे. न ख़बर त हूंदी न तव्हांखे? असांखे साहब फ़ोन करे चयो आहे त बाबा सेक्रेटरी साहब ॾाढो सख़्तु आयो आहे. अच्छा. इन जे लाइ थोरो बचाव करे. सम्झे थो न? पर असां वटि वरी अख़बार अहिड़ी मज़बूत आहे जो हिकिड़ो लेख ॾिनुमि न अख़बार में. अच्छा. की सेक्रेटरी बि घरु वेठो हूंदो. अच्छा, प्रोग्राम जे दौरान असांखे जीअं नाज़रीन प्रोग्राम ॾिसंदा वेठा त SMS आयो आहे हिकिड़ो त हिननि जो. अच्छा, तव्हांजी पंहिंजी का डमी अख़बार बि आहे? हा साईं, पंहिंजी अख़बार बि कढंदा आहियो? डमी अख़बार. नाज़रीन सवाल पुछंदा त हिननि खां पुछो त हीअ जेका डमी अख़बार कढंदा आहिनि उनजे ज़रिए ब्लैकमेलिंग छो था कनि? हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए न, मूंखे साईं हिकिड़ो दफ़ो कई सख़्ती ॾियो. साईं स्कूल रोज़ अचिणो पवंदो, न त नौकिरी छॾणी पवंदी. अच्छा. मां बसि छा हुयो सम्झो फोटो कॉपी कराइणी आहे डमी अख़बार. ईअं करे रंगीन फोटो कॉपी कराए सिधो ॾियो जो टेबल ते. अच्छा. अची कालम लिखियो बसि. हेतिरी रिश्वत कान्हे, हेतिरे मास्तरनि खे जेको आहे विहारे वेठो आहे, पगार खाराए त मुफ़्त में. जूअ मरी वई. डमी अख़बार जेका तव्हां पंहिंजी कढंदा आहियो उनजी तव्हांखे डिक्लेरेशन मिलियल आहे? छा डिक्लेरेशन? डिक्लेरेशन इहा वरी छा आहे? इहा असां छो वठूं? असांजो छा वञे डिक्लेरेशन जो? इंफॉर्मेशन डिपार्टमेंट मां हिकिड़ी परमिशन मिलंदी आहे त हा तव्हां अख़बार कढी सघो था. दादा उहे 5 साल हले अख़बार, उन खां पोइ निकिरंदी आहे. इहा बि ख़बर. हिकु सहाफ़ी सां वेठो आहे त इहा ख़बर आहे हिन में 4 W ईंदा. सहाफ़त में 4 W ईंदा. 4 W 5 हूंदा आहिनि, 1 H न. मां साबित करे ॾेखारियो 4 W हूंदा. ॿुधायो. ईस्ट वेस्ट, उत्तर ॾखिण. 2 अंग्रेज़ी ॿुधायो, 2 सिंधी ॿुधायो मां. हल. पर ईस्ट त ई सां ईंदो न, ईस्ट ई सां ईंदो, वेस्ट खणी W सां ईंदो. ईस्ट वेस्ट ऐं उत्तर ऐं ॾखिण. ॾखिण त D सां ईंदो. किथे न किथे W थींदो न हिन में. सॼे जुमिले खे मुकमल कर. W मां हाणे तोखे हाणे ॾियां. हे असां बाक़ी छा पढ़ी वेठा आहियूं? हे छा आहे? हे छा आहे? हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड खई वेठा आहियूं. असां जदीद दुनिया खई वेठा आहियूं. हिस्ट्री असां सां त मुक़ाबिलो करे. तव्हां मॉडर्न वर्ल्ड में ईअं दाख़िल थींदव तव्हां गिरेबान खुलियल ऐं छा जो आहे? हुनजे लाइ हे लाथीसीं आदा, हे पातीसीं. इहो छा तव्हांखे किथे कवाली ते वञिणो आहे तव्हां खां पोइ? छो माण्हू ज़ाहिर को ऑफिसर अचे को हे त माण्हू इहे मज़े सां वरी मुतबर थी करे वेही रहिया. अचे ॻाल्हायो असां सां. हाणे तव्हां उस्ताद थी वियो? उस्ताद माना इहे टोपी पाईंदा पाण बि ॿियनि खे बि टोपी पाराईंदा? हा, पाराइणी टोपी आहे न. जे वॾा असांजा ऑफिसर टोपी पाराए, मिनिस्टर टोपी था पर असां बि टोपी. शकी घणो थो थिए. इंटरव्यू करे थो हिकिड़े उस्ताद सां. हा, उस्ताद जी हिकिड़ी इज़त हूंदी आहे, पंहिंजी हैसियत हूंदी आहे.
मां उस्ताद सां गॾु सहाफ़ी बि आहियां हिकिड़ो रुगो कालम लिखियो मां न ख़िलाफ़ इहे कुर्सी ते न वेठो हूंदे इहे ॿुधायां तूं पर तव्हांजी सरपरस्ती केरु थो करे? असांजी सरपरस्ती असांजी तंज़ीम आहे मुंहिंजी पंहिंजी मां पंहिंजी तंज़ीम जो प्रेसिडेंट आहियां अच्छा कहिड़ी तंज़ीम आहे तव्हांजी? गोसड़ू उस्ताद एसोसिएशन वेलफेयर गोसड़ू उस्ताद वेलफेयर एसोसिएशन वेलफेयर एसोसिएशन। हा असां गोसड़ू उस्ताद जेके उन्हनि जी वेलफेयर कंदा आहियूं उन्हनि खे हक़ वठी ॾींदा आहियूं। माना तव्हांजी पंहिंजी तंज़ीम आहे जीअं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि जीअं गस्ट आहे गस्टा में चंद माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि कहिड़ी तंज़ीम आहे उहा असांजा गोसड़ू उस्ताद सोटा बि आहे सोटा बि आहे सोटा बि आहे गस्टा बि आहे उन में चंद माण्हू घणियूं तंज़ीमूं आहिनि प्रोफेसर जूं अलॻि आहिनि हा लेक्चरर जूं पर अलॻि आहिनि। अलाह से हयाती ॾे साईं पीर मज़र हक़ शाह खे उन जेके असांजे लाइ ॿिया उस्ताद जेके हज़ारनि जी तादाद में असांजी तंज़ीम खे जेको वधाउ ॾिनो अॻिली हुकूमत में जेको आहे पीर मज़र साईं अलाह हयाती ॾिनुसि अहिड़ा अचनि न मिनिस्टर त असांजा बेरोज़गार माण्हू उहे सभु उस्ताद थियनि ऐं स्कूल बि न वञनि पघार बि खाइनि पघार त गवर्नमेंट जी आहे न हिननि खे कहिड़ो पेट में सूरु आहे असां जेकॾहिं गवर्नमेंट जी पघार खाऊं था फ्री में खाऊं मुफ़्त में खाऊं फ्री में खाऊं ऐं मुफ़्त में खाऊं ॻाल्हि त साॻी आहे। मिसाल हिकिड़ो तव्हांखे कहिड़ो पेट में सूरु आहे ॾे त गवर्नमेंट थी न माना जीअं ॿियूं तंज़ीमूं आहिनि गस्ट आहे या सोटा आहे या सेवा आहे या मिसाली ॻाल्हि तव्हांजी वरी गावा आहे असांजी गावा तंज़ीम गोसड़ू उस्ताद वेलफेयर एसोसिएशन एसोसिएशन माना गोसड़ू उस्तादनि जी वेलफेयर कंदा आहियो तव्हां वेलफेयर कंदा आहियूं फलाह बहबूद लाइ। हा जीअं अज़ीज़ सांगी जी हिकिड़ी तंज़ीम आहे जेकी आहे सावा उहा त फनकारनि जे लाइ आहे। सावा असांजी वरी गावा सावा न आहे हुनजी हा हुनजी सिंध फनकार ट्रस्ट आहे को जीअं पर सावा हमीद भुटे जी आहे सिंध फनकार वेलफेयर ट्रस्ट हुननि जी आहे वरी सावा पर जेके बि इहे वेलफेयर ट्रस्ट ॾिठियूं आहिनि उन में असां उन्हनि जी त वेलफेयर त थींदी न आहे माण्हुनि जी। मां पंहिंजे उस्तादनि जी एॾी वेलफेयर कई आहे असांजी तंज़ीम वॾी मज़बूत आहे गोसड़ू उस्तादनि जी गोसड़ू उस्ताद उन में अलाह जी महिरबानी सां तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 40,000 खनि उस्ताद आहिनि जेके अणपढ़ियल आहिनि अच्छा सभिनी खे मां गॾायो आहे पंहिंजी यूनिटी ठाराई आहे 40 उस्ताद आहिनि टीचर आहिनि उहे पाण अणपढ़ियल आहिनि बाक़ाइदे उन में माशाअल्लाह असांजा तक़रीबन 1,500 खनि सहाफ़ी हज़रात आहिनि अच्छा असांजी इहो पावर बि असांजो मज़बूत ऐं उन खां अलावा कुझु जेके उस्ताद आहिनि उहे डबल ड्यूटियूं कंदा आहिनि। डबल ड्यूटी मतिलबु मतिलबु त ॿिनि जॻहनि ते ड्यूटी कंदा ॿिनि जॻहनि ते ड्यूटी पुलिस में बि टीचर बि हाणे ॿुधाए नओं इनकशाफ पुलिस में बि टीचर बि इहो कीअं थो थी सघे? ॿ शनाती कारण 2 ड्यूटियूं शकी घणो थिए हाणे पुलिस वारे खे तूं ॿधंदे न माना 2 पघारूं खणंदा आहिनि गवर्नमेंट खां। बिल्कुलु तव्हांजी पघार घणी आहे स्कूल जी? अलाह साईं महिरबानी हिन वक़्तु मुंहिंजी 80,000 पघार आहे। 80,000 पघार जुलाई, अथव, जुलाई, पोइ बि स्कूल न वेंदा आहियो? ऐं 5,000 हुनखे 5 ॾींहं सां 5 शिकिला रख हा माशाल्लाह पंहिंजो 65,000 मूंखे मिली वेंदी आहे कटे सटे कटे सघे अलाउंस वग़ैरह कटे कुझु। हाणे हिकिड़े माण्हूअ खे 65,000 मुफ़्त में मिलनि ॿियो मौत खपे हुनखे पोइ बि स्कूल नथा वञो ॿारनि खे नथा पढ़ायो? न बाबा स्कूल मां जो वेंदुमि त हे जेको मां रखियो चिंकी वारो इहो बुख मरे छा इन जा ॿार न आहिनि छा इनखे जेकॾहिं 5,000 मिलनि था त तव्हांखे पेट में सूरु आहे। नाज़रीन पेट में सूरु त वाक़ई असांखे आहे त हीउ गोसड़ू उस्ताद आख़िर स्कूल छो नथा अटेंड कनि वञी ॿारनि खे छो नथा तालीम ॿारनि जी वॾी गणती अथई साईं ॿारनि खे साईं वॾी गणती अथई हाणे ॿारनि जीअं जी त अहिड़ो बलवा वई तूं पढ़ाए मुंहिंजी जाइ ते 10,000 तोखे ॾींदो वक़्तु थियो आहे टिपिकल टॉक में हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ ब्रेक थो वठे Tumak tumak,